पाण हिन वीडियो जे अंदरि सिखंदासीं त एक्सप्रेशन्स कीअं ठहंदियूं आहिनि ऐं एक्सप्रेशन ठाहींदड़ हिस्सनि खे कहिड़नि कहिड़नि लफ़्ज़नि या टर्मिनोलॉजी सां सॾियो वेंदो आहे। एक्सप्रेशन बि दरअसल हिकिड़ी ॻाल्हि हूंदी आहे ऐं ॻाल्हि जा जीअं हिसा हूंदा आहिनि त उन्हनि खे ट्रम्प्स चइबो आहे। तव्हां ॿुधो हूंदो माण्हुनि खे इहो चवंदे त मां सेकेंड ट्रम्प ते राज़ी न आहियां या ॿी ॻाल्हि ते मुतफ़िक़ न आहियां। पाण इहो बि ॿुधो आहे त हिन ॻाल्हि जा केतिरा ई फैक्टर्स आहिनि, हिन ॻाल्हि जा 4 फैक्टर्स आहिनि, हिन ॻाल्हि जा 5 फैक्टर्स आहिनि। सो अचो त इन खे सम्झण जी कोशिशि था करियूं। हेठियनि अलजबराई इज़हारनि या एक्सप्रेशन्स जे ज़रिए पाण ट्रम्प्स या इज़हार जे रक़मनि खे सम्झण जी कोशिशि कंदासीं। सो टर्म या इज़हार जी रक़म छा खे चइबो आहे? टर्म या इज़हार जी रक़म उनखे चइबो आहे जेका जोड़ या कट थी सघे। सो जेकॾहिं पाण पंहिंजे पहिरें अलजबरा इज़हार खे ॾिसूं जंहिंमें ॿ ज़रब या 3, 4 ऐं 7 वाए अहिड़ियूं रक़मूं आहिनि जेके कट या जोड़ थियनि थियूं। हिन जो मतिलबु त असां वटि हिते 3 रक़मूं आहिनि या 3 ट्रम्प्स आहिनि। सो हिन एक्सप्रेशन में पहिरियों जेको ट्रम आहे ॿ ज़रब या 3, ॿियों ट्रम 4 ऐं टियों ट्रम असां वटि 7 वाए आहे। सो हिन इज़हार जी पहिरीं रक़म 2 ज़रब या 3, ॿीं 4 ऐं टीं 7 वाए आहे। अचो त हाणे फैक्टर्स या जुज़नि खे सम्झण जी कोशिशि कयूं। सो जेकॾहिं पाण पंहिंजी पहिरीं एक्सप्रेशन में ॾिसूं त जेको पाण वटि पहिरियों टर्म या इज़हार जी रक़म आहे उहा आहे 2 ज़रब या 3। सो हिते पाण वटि फैक्टर्स आहिनि 2। हिकिड़ो पाण वटि आहे फैक्टर 2 ऐं ॿियो पाण वटि फैक्टर आहे 3। सो पाण वटि हिते घणा फैक्टर आहिनि? पहिरें टर्म में 2, ॿ बि फैक्टर आहे पाण वटि, 3 बि फैक्टर आहे। ॿिए टर्म में पहिरें टर्म जे मुक़ाबले में घटि जुज़ा या फैक्टर्स आहिनि। पहिरें में 2 जुज़ा या फैक्टर हुया, ॿिए टर्म में सिर्फ़ु हिकिड़ो ई फैक्टर आहे जेको आहे 4। अहिड़े ई तरीक़े सां अगरि पाण पंहिंजे अलजबराई इज़हार जे टीं टर्म खे ॾिसूं त उन में पाण वटि 2 फैक्टर्स आहिनि। हिकिड़ो फैक्टर पाण वटि आहे 7 ऐं ॿियो फैक्टर पाण वटि आहे वाए। 7 पाण वटि मुस्तकिल या कांस्टेंट, जॾहिं त वाए पाण वटि मुतग़य्यर या वेरिएबल आहे। जॾहिं बि को कांस्टेंट या मुस्तकिल ज़रब थियल हुजे मुतग़य्यर या वेरिएबल सां त उनखे चइबो आहे अददी सिरो या कोएफिशिएंट। अददी सिरो या कोएफिशिएंट। सो 7 हिते कांस्टेंट या मुस्तकिल आहे ऐं जॾहिं त वाए हिते मुतग़य्यर या वेरिएबल आहे। पर जेकॾहिं ट्रम या अददी इज़हार जी रक़म जे अंदरि सभई नॉन वेरिएबल या कांस्टेंट या मुस्तकिल वैल्यू हुजनि त पोइ उन्हनि में को बि कोएफिशिएंट ऐं को बि वेरिएबल नाहे हूंदो। इन सां गॾोगॾु मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त को बि अददी इज़हार या अलजबरिक एक्सप्रेशन केतिरनि ई ट्रम्स ते मुश्तमिल थी सघे थी। घटि में घटि हिकु इज़हार जी रक़म या ट्रम हूंदो आहे, इन खां वधीक केतिरा ई ट्रम या इज़हार जूं रक़मूं थी सघनि थियूं। पाण हलूं था हिकिड़े ॿिए अलजबराई इज़हार या एक्सप्रेशन आहे जंहिंमें 3 ट्रम्स आहिनि। पहिरियों ट्रम आहे 3x, ॿियों ट्रम आहे xy ऐं टियों आहे yz। हर ट्रम में असां वटि ॾिसूं त 2 फैक्टर्स आहिनि। सो पहिरें ट्रम खे असां अगरि ॾिसूं त उन में आहे 3 and x, ॿिए ट्रम में असां ॾिसूं त x, y ऐं टे टर्म में ॾिसूं त y and z इहे फैक्टर्स आहिनि। सो जेकॾहिं पाण कोएफिशिएंट जी हिते ॻाल्हि कयूं त कोएफिशिएंट हिते पाण वटि आहे 3, छाकाणि त 3 कांस्टेंट या मुस्तकिल आहे जेको x मुतग़य्यर या वेरिएबल सां ज़रब थियल आहे। बाक़ी जेकॾहिं असां x, y ऐं yz जी ॻाल्हि कयूं त उते असां वटि कोई बि कोएफिशिएंट कोन्हे। अहिड़े कंहिं बि ट्रम या इज़हार जी एक्सप्रेशन में हिक खे अददी सिरो या कोएफिशिएंट तौरु वठी सघिजे थो। जॾहिं त मुतग़य्यर या वेरिएबल्स जेके पाण में ज़रब थींदा आहिनि उन्हनि खे हिकिड़ी शइ तसवुरु कयो वेंदो आहे, उन्हनि खे कोएफिशिएंट तौरु तसवुरु न कयो वेंदो आहे। अचो त पाण हाणे वधूं था हिकिड़ी ॿी एक्सप्रेशन में जंहिंमें आहे xyz प्लस x प्लस 1 इंटू y प्लस 4x। अगरि असां हिन एक्सप्रेशन खे ॾिसूं त इन में पाण वटि सभ खां पहिरियां जेको टर्म आहे उहो आहे xyz ऐं ॿियों टर्म जेकॾहिं आहे त उहा x प्लस 1 इंटू y, जॾहिं त 4x हिन जो टियों टर्म आहे। हिन एक्सप्रेशन खे जेकॾहिं पाण ॾिसूं त ही 3 अददी इज़हारनि जी रक़मुनि ते मुश्तमिल आहे या 3 ट्रम्स ते मुश्तमिल आहे। हिन जे विचें टर्म खे अगरि असां ॾिसूं त उन में सभु एक्सप्रेशन मौजूदु आहे, यानी हुन में x प्लस 1 पाण हिकिड़ी एक्सप्रेशन नज़रे थी जेकी y सां ज़रब थियल आहे। सो ही एक्सप्रेशन जे अंदरि एक्सप्रेशन त थी सघे थो टर्म, पर जेका असांखे एक्सप्रेशन मिलियल आहे उन में सिर्फ़ु हिकिड़ो टर्म आहे। सो x प्लस 1 इंटू y असांजो सेकेंड टर्म या ॿियों टर्म आहे। 4x हिते असां वटि टियों टर्म आहे। हिते असां वटि 4 कांस्टेंट आहे ऐं x असां वटि मुतग़य्यर या वेरिएबल आहे। 4 खे इन जे करे पाण छा चवंदासीं? कोएफिशिएंट। सो जेका पाण खे अलजबरिक एक्सप्रेशन मिलियल आहे उन में 3 टर्म आहिनि, पर जेकॾहिं उनखे ज़ूम करे पाण उन जो विचों टर्म जेको x प्लस 1 इंटू y आहे उनखे चेक कयूं त उन में x प्लस 1 हिकिड़ो फैक्टर आहे।
पर इन फैक्टर जे अंदरि अगरि असां ॾिसूं त असांखे इहो नज़र थो अचे त हीअ हिकु एक्सप्रेशन आहे जंहिंमें टर्म्स मौजूदु आहिनि। सो जंहिंजो पहिरियों टर्म आहे एक्स ऐं ॿियों टर्म आहे वाए। सो हिकु पाण खे मज़ेदार ऐं दिलचस्प ॻाल्हि इहा नज़र अचे थी त पंहिंजे फैक्टर्स जे अंदरि अगरि असां ॾिसूं त उहो एक्सप्रेशन बि थी सघे थी ऐं जॾहिं उहा एक्सप्रेशन थी वेंदी त पोइ उन में बि टर्म्स हूंदा, पोइ केतिरा बि टर्म्स थी सघनि था। सो हिते त एक्स प्लस वन हिकिड़ो ई टर्म हुयो, केतिरा बि टर्म्स थी सघनि पिया जेके ब्रेकेट में बंदि हुजनि हा। सो हिन खे जेकॾहिं पाण ज़ूम पंहिंजो हटाए करे अगरि ॾिसूं त हिते पाण वटि टे टर्म्स आहिनि, पर अगरि विचें खे पाण फैक्टर खे ॾिसूं त उन जे अंदरि पाण हिकिड़ी एक्सप्रेशन आहे जेका ॿिनि टर्म्स ते मुश्तमिल आहे। इन ई साॻे सिलसिले में जेकॾहिं पाण स्क्रीन ते ॾिनल हिकिड़े ॿिए अलजब्राई इज़हार जी तरफ़ वधूं जेको जंहिंमें टे टर्म्स आहिनि, हिकिड़ो पाण हिन में ॿियो टर्म बि एड करे छॾियूं था, फ़र्ज़ु कयूं था हिकु। सो हीअ थी वेंदो 3x डिवाइडेड बाय y प्लस 5x स्क्वायर y प्लस एक्स वाई स्क्वायर ज़ेड पावर 5 प्लस 1। सो हिन में हाणे चार टर्म्स आहिनि। सो हिते त पाण पढ़ी आयासीं त जेकी मल्टीप्लिकेशन थियल हुजे त पोइ पाण हुनखे हिकिड़ो ई टर्म चवंदासीं, जेकॾहिं जोड़ ऐं कट थियल हुजे त पोइ पाण हुनखे ॿ टर्म चवंदासीं, ऐं जेकॾहिं मल्टीप्लिकेशन थियल हुजे त उहो फैक्टर्स हूंदा आहिनि। हिते डिवीजन थियल आहे, सो डिवीजन बि जेकॾहिं थियल हुजे त उहो बि फैक्टर काउंट थींदा। सो हिते पाण वटि घणा फैक्टर थींदा? टे, टे एक्स ऐं वन अपॉन वाए। सो 3x अपॉन वाए में जेकॾहिं असां फैक्टर्स चऊं त उहे टे फैक्टर्स आहिनि। टे हिते हिन टर्म जो कोएफिशिएंट आहे। अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं पाण अॻिते ॾिसूं हिन पंहिंजे ॿिए टर्म खे त हिन में बि जेके ज़रब थियल हूंदा उहे सॼा जा सॼा छा हूंदा? पंहिंजा फैक्टर्स हूंदा। सो 5 ज़रबिया एक्स ज़रबिया एक्स ज़रबिया वाए। सो इन अंदाज़ में अगरि असां हिन खे ॾिसूं त हिन में चार फैक्टर्स आहिनि, पर छाकाणि त एक्स जेको बेस आहे उहो साॻियो आहे, बसि सिर्फ़ु उन ते सघ आहे ॿिनि जी या पावर आहे ॿिनि जो, त हिन एक्स खे हिकिड़ो ई फैक्टर जेको आहे तस्लीम कयो वेंदो आहे, जंहिंजे करे ट्रेडिशनली या रिवायती तौरु अगरि असां हिन खे ॾिसूं त उन में सिर्फ़ु टे फैक्टर्स थींदा। हिकिड़ो थींदो 5, ॿियो एक्स स्क्वायर ऐं टियों वाए। सो जेकॾहिं पाण पंहिंजे सेकेंड टर्म जे कोएफिशिएंट खे ॾिसूं त उहो आहे वाए। इन ई ॻाल्हि खे नज़र में रखंदे अगरि पाण टे टर्म जा फैक्टर्स ॻोल्हण जी कोशिशि कयूं त उहे बि टे ई थींदा। पहिरियां कहिड़ो थींदो एक्स, ॿियों वाए स्क्वायर, टियों ज़ेड पावर 5 या ज़ेड सघ 5। वन या हिकु हिन एक्सप्रेशन जो चोथों टर्म आहे जेको पंहिंजे पाण जो पाण फैक्टर आहे। उमीद त ही टॉपिक तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो।